नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ में ख़बर ॾींदा हलूं त 2 महीना अॻु मेड़ गुल कॉलोनी जो रवासी टैक्सी ड्राइवर नज़ीर हुसैन बुगियो खे संदसि चाचनि पारां खंजरनि जा वार करे बेदर्दी सां क़त्ल थियल नज़ीर बुगियो जा कातिल अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। कातिल जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ संदसि वारसनि पारां कातिल जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ मज़हर बुगियो, अज़हर बुगियो, मोहम्मद बख्श ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाज मुज़ाहिरो करे प्रेस कॉन्फ्रेंस कई वई है। आसिफ पवार के घर में लोकेशन मिली असांखे साकिब कॉलोनी में उते आसिफ दरवाजे पुलिस वही अलाए छा ॻाल्हाइनि छा न ॻाल्हाइनि। 2 मिनट खां पुलिस मोटी आई। के माण्हू मूंखे ॿुधायो त आचर की हिननि फ़ोन कई आहे ऐं उन पैसनि जी लेती लेती ॻाल्हाए अथई। पुलिस मोटी आई मूंखे पुलिस वारनि जो दर नथा खोलनि। जवाबदार असां किथां ॻोल्हियूं न ऐं दर खोले त असां गिरफ़्तार कयूं न। हलो हलो वापसि हलो। मां त दाऊं रड़ी कयुमि, मुंहिंजी हिकिड़ी कंहिं न ॿुधी। मां भित टपो एफ.आई.आर. कटियल आहे। ॾोहारनि जी जॾहिं लोकेशन मिली आहे त पोइ इन खां वधीक पुलिस खे छा खपे घर में अंदरि गिरणु? साईं पुलिस कोई बि न गिरी घर में मोटा आई। हाणे असां आला ऑफिसरनि खे अपील था कयूं त असां सां हेॾी नाइंसाफ़ी पुलिस असांखे का मदद असांखे इंफॉर्मेशन हुई ऐं उन खां पोइ जेको CDR जी लोकेशन बि आहे कोई बि जेको पुलिस नथी गिरफ़्तार करे। असां कंहिंखे था हलियूं? असांजे IG सिंधु, DIG, IG, SSP दादू ऐं जेके असांजा आला ऑफिसर आहिनि, चीफ जस्टिस ताईं असांखे अपील आहे। असांजी सेशन जज, सिविल जज जेके ऑफिसर आहिनि, अदालती आहिनि, असांजी उन्हनि खे अपील आहे। असां गरीब मिस्किन माण्हू असां इंसाफ़ कयो, असांजी मदद कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।